ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सेठार जा भरिसां मासूम बाड़ो बरसात जे पाणी में ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। ॻोठ नवाब खान रिंद में बरसात जे पाणी में 1.5 सालनि जो अली जान रिंद ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। मासूम नीगर जे फ़ौत थियण सां संदसि घर में कोरहाम मची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सेठार जा भरिसां मासूम बाड़ो बरसात जे पाणी में ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। ॻोठ नवाब खान रिंद में बरसात जे पाणी में 1.5 साल जो अली जान रिंद ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। मासूम नीगर जे फ़ौत थियण सां घर में कोरहाम मची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं पिया। सेठार जा भरिसां मासूम बाड़ो बरसात जे पाणीअ में ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। ॻोठ नवाब खान रिंद में बरसात जे पाणी में 1.5 साल अली जान रिंद ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। मासूम नीगर जे फ़ौत थियण सां घर में कोरहाम मची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं पिया। सेठार जा भरिसां मासूम बाड़ो बरसात जे पाणी में ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। आगाह कयूं पिया। ॻोठ नवाब खान रिंद में बरसात जे पाणी में 1.5 साल अली जान रिंद ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। सेठार जा जो रिपोर्टर आशिक हुसैन टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। आशिक हुसैन, आगाह कजो, मासूम बाड़ो फ़ौत थी वियो आहे हवाले सां। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ नवाब खान रिंद जिते बरसात जे बीठल पाणी मासूम नीगर किरी फ़ौत थी आहे। पुलिस एहलकार कमर अली रिंद जो मासूम पुट 1.5 साल अली जान रिंद किरी ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त मासूम नीगर जे घर में कोरहाम अची वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो तालुके छरीमीरा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात जो पाणी अञा ताईं बीठल आहे, जंहिंजे करे केतिरा ई नौजवान ऐं ॿारनि समेत हुन बरसाती पाणी में किरी फ़ौत थिया। पर हिन वक़्त ताईं बरसाती पाणी निकाल न थियण जे करे केतिरियूं इंसानी जायूं ज़ाया थी रहियूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी आशिक हुसैन तफ़सील ॾिना।